वेदर विद नज़ीर बम्बरो में पेश आहे मौसम जो अहवाल। सभ खां पहिरियां अव्हांखे 3 जुलाई ते यानी काल्ह वसंदड़ बरसाति बाबति वीडियो ॾेखारियूं था त बादल किथां आया कीअं विया। त हीअ बादल बुनियादी तौर ते रहीम यार ख़ान वटि आया हुआ ऐं सखर ज़िले में दाख़िल थिया। सखर डिवीज़न में दाख़िल थियण खां पोइ उहे कुझु दादू तरफ़ विया ऐं कुझु सांगड़ नवाबशाह तरफ़ विया ऐं उन्हनि जिन इलाइक़नि में बरसाति वसाई उहे ज़िले सखर ऐं ज़िले ख़ैरपुर वारा इलाइक़ा हुआ ऐं कुझु ज़िले सांगड़ वारा इलाइक़ा हुआ। बादल सॼी सिंध में मौजूदु हुआ ऐं सॼी सिंध में बादलनि जे हुजण जे करे सॼी राति केतिरे ई टाइम ताईं घणनि ई इलाइक़नि में फुड़फुड़ वसंदी रही ऐं अंगण में आराम सां उन फुड़फुड़ आवाम खे सुम्हणु न ॾिनो। अॼु 4 जुलाई जी सूरत हाल इहा आहे त हिकु बरसाति जो सिस्टम राजस्थान ऐं गुजरात जी सरहदी इलाइक़े में ठहियो आहे जेको सिंध जे ॾखिणी हिसे में दाख़िल थी चुको आहे, पर उहो ताक़तवर सिस्टम न आहे। पर तंहिं हूंदे बि उन सिस्टम चंद इलाइक़नि में बरसाति वसाई आहे। अॼु सुबुह सां ई जिन इलाइक़नि में बरसाति वसी आहे उन्हनि में नंगर पारकर इस्लामकोट में तमामु घटि बरसाति, कुझु नंगर पारकर जे इलाइक़े में वधीक बरसाति, पर ॿियनि इलाइक़नि में सिर्फ़ु कण सां हल्के फुल्के बूंदाबांदी सां बादल विया आहिनि जेके इस्लामकोट मिठी ऐं डीपलो ऐं बदीन ताईं पहुता आहिनि। हाणे पेश आहे बरसाति बाबति अॻकथी। असां पहिरियां अव्हांखे सिंध जे बाबति बरसातुनि जी अॻकथी ॿुधाईंदासीं अॼु जे लाइ ऐं उनखां पोइ सुभाणे जे लाइ। अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब करे वठो त जीअं रोज़ाना जी अपडेट अव्हां ताईं पहुची सघे ऐं अव्हां मौसम जे बारे में बाख़बर रहो ऐं कंहिं ख़तरनाक मौसमी सूरत हाल खां बची सघो। अॼु यानी 4 जुलाई ते शाम ताईं ॾखण सिंध जे इलाइक़नि नंगर पारकर इस्लामकोट मिठी डीपलो बदीन नबीसर रोड चेलार छाछरो डायली उमरकोट मीरवा मीरपुर ख़ास हैदराबाद टंडो मोहम्मद ख़ान मीरपुर बठोरो ठट्टो गुजो नूरियाबाद थाणो बुला खान ऐं कराचीअ जो उत्तर पासे वारनि इलाइक़नि में बरसाति जो इम्कानु आहे। हिन में इहो ॿुधाइणु ज़रूरी आहे त बरसाति जा बादल ईंदा, अॼु जी सूरत हाल जे मुताबिक़ बरसाति जा बादल ईंदा, पर किथे बरसाति वसंदी, पर किथे ईअं बि थी सघे थो त बरसाति न वसे। असां जेके इलाइक़ा अव्हांखे ॿुधाया आहिनि उन्हनि में इहा सूरत हाल रहंदी, छो त अॼु एतिरो वॾो को ताक़तवर सिस्टम न आहे। पर जिन इलाइक़नि में लाज़मी बरसाति वसंदी उहे इलाइक़ा अव्हांखे वरी ॿुधायूं था त अॼु ॾखण सिंध जे इलाइक़नि डीपलो मिठी इस्लामकोट नंगर पारकर डायली छाछरो चेलार इन्हनि इलाइक़नि में बरसाति वसण जा वधीक इम्कान आहिनि। ऐं जेके असां अव्हांखे ॿिया इलाइक़ा ॿुधाया आहिनि उन्हनि में बादल पहुचंदा, पोइ बरसाति किथे वसंदी किथे न वसंदी। पर ऐं मुमकिन आहे त अॼु कुझु वधीक चांस हुजनि चूड़ जमाली मीरपुर ख़ास ऐं उमरकोट जे इलाइक़नि में बि कुझु बरसाति जा वधीक चांस थी सघनि था। ऐं मीरपुर साकरो ठट्टो मीरपुर बठोरो गोलारची बदीन इन्हनि इलाइक़नि में अॼु बरसाति जा कुझु वधीक चांस थी सघनि था। बलूचिस्तान में अॼु खुज़दार जे इलाइक़नि में ऐं वढ जे इलाइक़नि में बरसाति जो इम्कानु आहे जेका शाम ताईं उते बरसाति वसी सघे थी। अॼु 4 जुलाई जी सूरत हाल जे मुताबिक़ गुजरांवाला लाहौर मुरीदके सियालकोट चकवाल इस्लामाबाद ऐं पंजाब जे विचनि इलाइक़नि झंग सदर वारनि में बरसाति जो इम्कानु आहे। बरसाति उन्हनि इलाइक़नि में नॉर्मल हूंदी, सफ़ा घटि न हूंदी, चङी बरसाति वसी सघे थी। ऐं हाणे सुभाणे 5 जुलाई ते बरसाति वारा इलाइक़ा उन्हनि बाबति अॻकथी पेश कजे थी त सुभाणे 5 जुलाई ते डायली उमरकोट छाछरो नंगर पारकर इस्लामकोट मिठी ताईं चङी बरसाति जा चांस आहिनि, जॾहिं त खिपरो ऐं मीरपुर ख़ास जे इलाइक़नि ताईं बि
बरसाति पहुची सघे थी। सिस्टम सुभाणे जो एतिरो ताक़तवर न हूंदो जो चइजे त का घणी बरसाति हूंदी ऐं उहो सिस्टम अॻिते मुंतक़िल थी सघंदो। पर चूड़ जमाली ऐं ठटे जे इलाइक़नि में किथे किथे ऐं कराची खां उत्तर तरफ़ वारनि इलाइक़नि नूरियाबाद में ऐं ताणे बुला खान में बरसाति जो इम्कान आहे। पर सुभाणे जेका घणी बरसाति थी सघे थी उहा खीरथर रेंज ते दादू ज़िले में खीरथर रेंज ते कुझु काछे में बरसाति जा कर अची सघनि था, छो त सिस्टम जेको ठहंदो उहो वढ ऐं खुसदार जे इलाइक़े में ठहंदो ऐं खुसदार ऐं वढ वारनि इलाइक़नि में कनूज जे इलाइक़नि में बलोचिस्तान में सुभाणे 5 जुलाई ते ज़ोरदार बरसाति जो इम्कान आहे। ऐं हाणे बरसाति जे पैदा थियण वारे अहम हंध बे ऑफ बंगाल जी सूरत हाल अव्हांखे ॿुधायूं था त बे ऑफ बंगाल में हिकिड़ो लो प्रेशर ठहियो आहे, जंहिंजे करे बंगाल जे समुंडनि में हिकिड़ो वॾो बरसाति जो सिस्टम मौजूदु आहे ऐं हुते बरसाति बि हली रही आहे जेका समुंड में आहे। उन सिस्टम जे ज़ेर असर जेके बादल हूंदा उहे विच हिंदुस्तान खां थींदा गुजरात ताईं पहुची सघनि था ऐं उन जा असर सिंध ते पइजी सघनि था। पर इन में अञा वक़्तु लॻंदो, त जेसि ताईं ईंदड़ वक़्त जी बरसातुनि में तेज़ीअ जूं ख़बरूं असांखे मिलंदियूं त असां तव्हां ताईं पहुचाईंदा रहंदासीं। ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं ईंदड़ मौसम बाबति आगाह थियण जे लाइ अव्हां ताईं अपडेट पहुची सघे। इन सां गॾु इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।